खे मंज़ूरी बाबति केस जी ॿुधणी। अदालत तहरीक इंसाफ़ हिकु दफ़ो ॿीहर पार्लियामेंट में वापसी जी आछ करे छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालतूं सियासी मामला हल करण लाइ न आहिनि। जिन मेंबरनि जी इस्तीफ़ा मंज़ूर न थी आहे तिन खे पार्लियामेंट में वापसि वञणु घुर्जे। दरख़्वास्त ॾींदड़नि खे पहिरियों पंहिंजी नेकनियती साबित करणी पवंदी। 70 सालनि दौरान पार्लियामेंट सां घणो कुझु थियो आहे। इस्तीफ़ाऊं ॾियण खां पोइ शर्त नथो लॻाए सघे। तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ इस्लामाबाद खे हिकु दफ़ो ॿीहर सील करण जो सिलसिलो शुरू। शहर जा ईंदड़ वींदड़ रस्ता कंटेनर लॻाए बंदि। हसास हुननि ते पुलिस एफसी रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर। मांझिन भरसा मुसाफ़िर कोच ऐं ट्रालर में ख़ौफ़नाक टक्कर जे नतीजे में 14 ॼणा फौत, केतिराई माण्हू ज़ख़्मी। टोड़ी फाटक पटेल हाईवे ते रहीम यारखान खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच ट्रालर सां टकराइजी वई। फौतनि में वॾे तादाद में औरतूं ऐं ॿार बि शामिल। ज़ख़्मियुनि मां केतिरनि ई माण्हुनि जी हालत नाज़ुक। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करण जी हिदायत। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगू समेत ॿियनि बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो। ठारूशाह में मलेरिया जे मर्ज़ सबबि वधीक 2 ॼणा फौत। फौतुनि जो अंग वधी 47 थी वियो। बरसाती बोर मुतासिरनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। फरीदाबाद में बचाव बंदि ते वेठल बरसाती बोर मुतासिरनि जो सहायता न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। खैरपुर नाथनशाह में बरसाती बोर मुतासिरनि जी वाहूं न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो ऐं धरणो। जमाल शाह में बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो। कराची में हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल फुलजी वासी पौरत सूरन असां फौत अली झतियाल कराची जी अस्पताल में दमधणी हवाले कयो। वाक़िए सबबि शहर में सोग।